लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु नामियारो समाजी कारकुन ऐं रोशन ख़्याल शख़्स शिकारपुर जे ज़िले जे ॻड़ी यासीन जे हिकिड़े ॻोठ जो रहवासी ऐं उतां मंज़िलूं कंदो पोइ असां सियासी तौरु उनखे मुख़्तलिफ़ हैसियतुनि में मुख़्तलिफ़ हंधनि ते ॾिठो। अॼु की असांजी हीअ कचहरी हुन जी सियासी ज़िंदगी जे बारे में आहे। रहीम बख़्श साहब सलाम अलैकुम। सो पाण जेके ॻाल्हियूं कयूं त उन गुज़िरियल कचहरी में त अव्हां जे औलाद ताईं पाण आयासीं त उन्हनि छा छा कयो आहे, किथे किथे नौकरियूं कयूं अथऊं, नियाणियुनि जे बारे में, भेणुनि जे बारे में अव्हां जे वालिद साहब या उहो सॼो जेको तव्हां मुआशी समाजी पस मंज़र ॿुधायो। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त तव्हां जॾहिं सिंध यूनिवर्सिटी में आया त पॉलिटिक्स अवल ई कंदा हुओ या सिंध यूनिवर्सिटी खां शुरू कयव या अञा पोइ कयो? हाणे मां हिकिड़ो इंसान वज़ाहत सही नमूने नथो करे सघां, लेकिन मूंखे जेको ही ॼाण हासिलु करणु, सियासत मुतलिक़ शयूं मालूम करणु या दुनिया में छा थो वहे वापरे उन मुतलिक़ ॼाण हासिलु करणु, इंफॉर्मेशन जा उन दौर जा जेके वसीला हुया, मां तक़रीबन 65 खां वठी उहे इस्तेमालु करणु शुरू कया। जीअं उन वक़्तु सभ खां वॾो जेको वसीलो हुयो इंफॉर्मेशन जो उहो रेडियो हो, ॿियो अख़बार हुई। रेडियो त ख़ैर मां तमामु घणे अरसे खां ॿुधणु शुरू कयो। उन में जेके बि न सिर्फ़ु पाकिस्तानी पर पाड़ेसरी मुल्कनि जा जेके बि स्टेशन्स आहिनि, इवन BBC या ॿिया जेके इदारा, इहे मां ॿुधंदो हुउसि। नंबर ॿियो मां तव्हांखे ॿुधायां, तव्हांखे हैरानी थींदी त मां 1966 में जीअं ई मां कॉलेज में दाख़िला वरिती ऐं मां हॉस्टल उते CNS कॉलेज जी हॉस्टल ई उते रहणु लॻुसि, त मां उन वक़्तु बि जंग अख़बार रोज़ानी बुनियाद ते हणाए छॾी हुई। अच्छा। हा, उन वक़्तु बि जेको मां वटि 5 रुपया महीने जो उनजो बिल ईंदो हो त मां भरींदो हुउसि। मां वटि डेली अख़बार ईंदी ऐं जेके बि उन दौर जा रिसाला वग़ैरह हूंदा हुया उहे तक़रीबन मां इहो न कंदो हुउसि त हालांकि मां कॾहिं बि मुंहिंजी सोच माना मज़हबी हवाले सां उन तरह सां न रही आहे, तंहिं हूंदे बि मां सभिनी जेका व्यूज़ हुआ, इवन मां जमा इस्लामी जा उन जेके एशिया ऐं ॿिया रिसाला निकिरंदा उहे बि पढ़ंदो हुउसि। ॿिया जेके रिसाला ईंदा हुया ऐं जेके तरक़ी पसंदि उन्हनि जा जेके नेप या जेके हिकिड़े क़ौमी जमहूरी ऐं मां ईअं चवां त जीअं हिकिड़े ग़ैर सरमाएदार उन ॾींहंनि जा वरी इस्तिलाह पंहिंजा आहिनि। जीअं हिंदुस्तान हुयो, मिस्र हुयो, इंडोनेशिया हुयो, उन्हनि जे लीडरनि जे मुतलिक़ इहो त इहे जेके आहिनि तरक़ी जे ग़ैर सरमाएदाराना उनखे जी नुमाइंदगी कनि था, या दुनिया में जीअं हिकिड़े ग़ैर जानिबदार मुल्कनि जी हिकिड़ो ग्रुप बि हुयो उन ज़माने में। त मां राइट जा बि पर सेंटर ऐं लेफ्ट जा, पर ॿियो जेकॾहिं किथां को बिल्कुलु लेफ्टिस्ट जेकॾहिं को हूंदो को रिसालो या अहिड़ी का शइ मिलंदी, मां उहो बि पढ़ी वठंदो हुउसि। पर इहो सभु कुझु मां कटिया थो, अव्हांखे माफ़ु कजो, मां सम्झणु बि चाहियां थो। ठीकु। अव्हांखे इहो सभु कुझु इहो किथां मिलियो त इहो सभु कुझु पढ़णु खपे, व्यूज़ ॼाणणु खपे? इहो मुंहिंजो ख़्यालु आहे त मूं में हिकिड़ी इहो मां हिकिड़ो मुंहिंजे रुझान ई अज़ ख़ुदि या जेनेटिकली चओ या छा बि चओ, हिकिड़ी मां में इहा हूंदी त मां जॾहिं बि मां तव्हांखे अॻे ॿुधाए चुको आहे न, मां ऊन्हारे जो असां कोयटा वेंदा हुआसीं महीने ॿिनि लाइ, त उते जेके बि बुक स्टॉल आहे 63-64 जी थो ॻाल्हि कयां या अञा अॻे जी, त उते बि मां बुक स्टॉलनि ते रिसाला ऐं जेके बि बलूचिस्तान या बलूचनि जे मुतालिक़ जेको बि लिटरेचर मिलंदो हो त उहे बि मां मतिलबु वठंदो हो। ऐं उनखां पोइ उहे रिसाला ॿियो वरी जॾहिं नेप जी हुकूमत क़ाइमु थी त उन्हनि जा रिसाला उन्हनि कढिया। संगत तव्हांखे शायदि यादि हुजे, हिकिड़ो मशहूरु खाबीदुर जो रिसालो हो, उहो बि मूं वटि ईंदो हुयो। ऐं फैज़ अहमद फैज़ जे जेके बि उन्हनि जूं लिखणियूं या उन्हनि जा जेके बि इदारत में के शयूं शायदि थींदियूं उहे, ऐं मज़हर अली ख़ान व्यू पॉइंट उहे, इहे काफ़ी मां इहे
पढ़ंदो हुउसि त पोइ इहा हूंदी त माना ज़हन में जॾहिं तव्हां एतिरो पढ़ंदो एॾो ॾिसंदो तव्हांखे दुनिया जी ॼाण थींदी त आख़िर इंसानु आहे जेकॾहिं ॼाण थिए थी त हिकिड़ी उनजे दिलि में ज़रूरु ख़्वाहिश पैदा थी थी त आख़िर असां वटि खे कहिड़ो निभाग आहे या असांजी कहिड़ी हू आहे जो असां एतिरो पहुते आहियूं दुनिया अॻिते आया असां छो न अहिड़े हुन में इरा में दाख़िल थी माना पढ़ण सां हिकु त इहा ख़बर पए थी त असां किथे बीठा आहियूं ऐं इहा बि ख़बर पए थी त ॿिया माण्हू किथे बीठा आहिनि ऐं उहो कीअं अॻिते वधनि था जॾहिं इहा इंसान खे ख़बर पइजी वञे त पोइ त को कुंद ज़हन ई हूंदो जंहिंजे ज़हन में वरी इहा न अचे त असांखे कुझु न कुझु करणु बि खपे मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त इहा शइ आहे जेको मूंखे इन तरफ़ छिकींदी हुई ऐं पोइ ज़ाहिर आहे त सियासी ख़्यालु हिकिड़ो माण्हू पाण वटि सांढे रखे उनजो कोई मक़सदु कोन्हे या त उन में एतिरी अहलियत हुजे त ॿियनि खे पाण सां जोड़े या उहा न हुजे त भला ॿियनि सां वञी कंहिंसां जुड़े उन सां गॾु थिए त पोइ आहिस्ता आहिस्ता इहा जुड़त बि थींदी वई किथां शुरू किथां थी शुरू त मां तव्हांखे ॿुधायो 200 मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां न 200 मुतलिक़ बेज़ाहिर त 200 ईअं लॻे थी त स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन आहे लेकिन मां तव्हांखे उन वक़्त जी सूरत हाल ॿुधायां त 200 या जेको बलूचिस्तान जी हालति हुई उते ईअं सम्झो त सियासत बि सॼे 200 जे हुन सिर्फ़ु सिंपली हाणे जॾहिं इलेक्शन जो ऐलान थियो न पहिरियों ई 1 चूंड खां पोइ जेका 70 में इहो पहिरियों ई अडल्ट फ्रेंचाइज बेस ते पहिरीं इलेक्शन हुई त ख़ुदि 200 जो उन चेयरमैन डॉक्टर ही खे टिकट मिली MNA जी तव्हां इन मां अंदाज़ो कयो त 200 जेको आहे उहो बेज़ाहिर त स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़र पर उहो पूरी तरह सां हिकिड़ो सियासी अमल में बि शरीक हुई बल्कि अवामी मां उन वक़्तु छा थियो त 200 इहो फ़ैसिलो कयो त उहा पंहिंजे हीउ जेको लीडर आहे हाणे असांजो नुमाइंदो आहे त उन जे लाइ 200 टीमूं ठाहियूं त इहो टीमूं ख़ान ऑफ कलात जे पुट सां मुक़ाबिलो हो छा नालो नालो त मूंखे हाणे ज़हन में नथो अचे ईअं ई हुयो शायदि को जीअं चइबो कुझु काफ़ी हुन जा पुट हुया न पुट ॿाहिरि त उन सां मुक़ाबिलो हो त 200 खे पंहिंजे न यया बख़्तियार बि बीठो हो न यया बख़्तियार कोयटा में उन सीट ते न हो उन सीट ते कोयटा में होॾां 2 सीटूं हीउ जेको हो न तॾहिं 2 सीटूं मां त ॿुधायां हीअ सीट जेका विच कलात ऐं खारान चागी इन बेल्ट ते हुयो सीट हो हाणे छा आहे त तमामु घणी पुराणी ॻाल्हि आहे मेन जेको मुक़ाबिलो हो ख़ान कलात जे पुट सां डॉक्टर जो पोइ टीमूं ठहियूं उन टीम में मूंखे बि हुननि रखियो कि 3 200 जे मेंबर जूं 3 टीमूं ठाहियूं मूंखे बि हिकिड़े इलाइक़े जे लाइ हुन रखियो त तव्हां वञी हाणे चेयरमैन जी कैंपेन हलायो त पोइ मां सियासत तव्हां ॿुधायो न कीअं त पोइ उतां असां उन वक़्त में रसूल रसाइल एतिरी वसीला कोन हुआ न के ईअं गाॾियूं हुयूं न को पोइ असां बसियुनि ते तमामु ड्रिघो सफ़र करे हर नंढनि कस्बनि में उते वञूं तक़रीरूं कयूं ख़ैरजान बलोच उन असांजो बलूचिस्तान जो सदर हो उहो असांजी टीम जो हेड हो वरी मां हुयुमि हिकिड़ो ॿियो दोस्त हुयो त उते जॾहिं मां वेंदो हुउमि तक़रीर कंदो हुउमि त माण्हू तारीफ़ कराईंदा त हीउ जेको असांजो दोस्त आहे शिकारपुर खां सिंध खां आयो आहे त माण्हू ॾाढो इन ते ख़ुशि थींदा हुआ ऐं जोश सां हिकिड़ो उन्हनि में जज़्बो ऐं जोश पैदा थींदो हो त हीअ जेका नौजवान आहिनि हे वाक़ई कंहिं तब्दीली जे हुन लाइ आहिनि एतिरी महिनत कनि था ॻोठ ॻोठ शहर वस्ती वञनि था त अहिड़े तरीक़े सां ज़ाहिर तव्हां ईअं अमल में शामिलु थींदव त पोइ तव्हांखे जेका तव्हांजी पहिरियों इंफॉर्मेशन सिर्फ़ु अख़बार रेडियो या ॿियनि तरीक़े सां पोइ वरी दोस्तनि जो मेल मिलाप सियासत में छा थो थिए छा थो वहे वापरे पोइ इहो शयूं त अञा वधीक उहो थियूं त इन तरीक़े सां वरी जेको नेशनल अवामी पार्टी हुई उन दौर जी उहो हाणे तव्हां अयूब साहिबु तव्हां त हाणे इन ॻाल्हि खे सम्झो था पर मां ॿुधंदड़नि लाइ बि चवां त नेशनल पार्टी दरअसल हिकिड़ो अहिड़ो मजमू हो माण्हुनि जो जंहिंमें मुख़्तलिफ़ माना मजमूई तौर ते उहो हिकिड़ी तरक़ी पसंदि क़ौम परस्त ऐं साम्राज्य जे ख़िलाफ़ु पार्टी हुई
पर उन में हर क़िस्म जा माण्हू जेके मतिलबु उन में कम्युनिस्ट बि शामिलु हुया, सोशलिस्ट बि हुया, उन में जेके रोशन ख़्याल तरक़ी पसंदि ऐं क़ौम परस्त इहे बि हुया। इहो सॼी इन्हनि जे मथां हिकिड़ो ईअं सम्झ त चादर पियल हूंदी हुई मथां नेप जी, चादर जे अंदरि इहे सभु हूंदा। त पोइ वरी उन तरीक़े सां जॾहिं उते असां इहो कयोसीं त उते ख़बर पई त हर को माण्हू जेको मुख़्तलिफ़ धुरियूं हूंदियूं हुयूं उहे ख़ुदि BSO में बि कोशिशि कंदियूं हुयूं त पंहिंजो कमु कजे। पोइ आहिस्ते आहिस्ते ख़बर पई त मुख़्तलिफ़ धुरियूं जेके आहिनि सो BSO में बि पोइ उन सां अप्रोच थींदी मुख़्तलिफ़, पोइ ओॾहें बि वरी तरक़ी पसंदनि सां ऐं इवन कम्युनिस्टनि सां बि आहिस्ते 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 राब्ता थींदा विया। त इहो सिलसिलो पोइ ईअं अॻिते वधंदो। सियासत में BSO खां पोइ शिफ्ट काॾे थियो? पोइ हाणे इन में छा थियो त जॾहिं BSO ख़तमु थी त असांजो वाबस्तगी त हिकु तरीक़े सां नेप सां थी चुकी हुई, पर भुट्टो साहिब जे दौर में उहा गवर्नमेंट जॾहिं ख़तमु कयूं, गवर्नमेंट ख़तमु करण खां पोइ नेप ते पाबंदी पई। असां जेका 75 में हा जी 75 ताईं तव्हां नेप में हुआ? हा उन नेप में न, पर 75 ताईं नेप में यानी डायरेक्ट मां उन जो मेंबर न थियो हुउसि उन वक़्तु। उन वक़्तु ताईं इहे तव्हांखे ख़बर हूंदी स्टूडेंट पॉलिटिक्स सां त देरि ताईं माण्हू चुंबड़ियल हूंदो आहे न, अहिड़े तरह सां चङो अर्सो उन सां। तव्हां कॾहिं नेप में शामिलु थिया? नेप में न, मां 73 में 73 ताईं मां हुन में हुयुसि। मुंहिंजो मतिलबु कैरियर ख़तमु थियो स्टूडेंट दौर जो। साल ॿ अञा BSO में मुंहिंजो हुयो। हा उन खां पोइ पाण हिकिड़ी साई वठूं। नाज़रीन, असांजूं जनाब रहीम बख्श जाफ़री साहिब सां ॻाल्हियूं जारी आहिनि। 73 में पंहिंजी स्टूडेंट पॉलिटिक्स पूरी करण खां पोइ स्टूडेंट जेका हयाती आहे उहा बि पूरी कई, पर पोइ बि साल 2 ऐं चए थो ॾाढी सुठी ॻाल्हि कई त अॻे स्टूडेंट वरी रही पवंदा पार्टियुनि में, स्टूडेंट न बि हूंदा, असां ई बि उन्हनि मां हिकु हो। सो हाणे पाण 1975 खां अॻिते जो हाल अहिवाल कंदासीं ऐं छा थियो पोइ असां सां गॾु रहिजो।